नाज़रीन, सेहत खाते पारां मिडवाइफ जी नौकरी लाइ टेस्ट वठण बावजूद औरतुनि खे ऑर्डर जारी नाहिन कया विया। मुतासिर औरतुनि हथनि में बैनर्स खणी सेहत खाते खिलाफ एहतजाज कयो आहे। हैदराबाद मां हीअ ख़बर असां सां शेयर कयूं पिया, जिते सेहत खाते पारां मिडवाइफ जी नौकरी लाइ टेस्ट वठण बावजूद औरतुनि खे ऑर्डर जारी नाहिन कया विया। मुतासिर औरतुनि पारां हथनि में बैनर्स खणी सेहत खाते खिलाफ एहतजाज कयो वियो आहे। नाज़रीन, सेहत खाते पारां मिडवाइफ जी नौकरी लाइ टेस्ट वठण बावजूद औरतुनि खे ऑर्डर जारी नाहिन कया विया। मुतासिर औरतुनि पारां सेहत खाते खिलाफ एहतजाज कयो वियो आहे। इन जी तफ़सील मालूम कयूं था। असां राब्तो कयो आहे धरती टीवी जे रिपोर्टर शबीर अबड़ू सां। शबीर, एहतजाज बाबति अपडेट कजो। जी बिल्कुल, हैदराबाद में सेहत खाते जे मिडवाइफ तौर इंटरव्यू बाद सिलेक्ट कयल 100 मिडवाइफ औरतुनि खे ऑफर ऑर्डर न मिली सघिया आहिनि। उन हवाले सां शहीद जलालुद्दीनाबाद सां तालुक रखंदड़ मिडवाइफ जूं औरतूं ऑर्डर न मिलण खिलाफ सिंध हाईकोर्ट सर्किट बेंच पहुची वियूं आहिनि, जेको साजिदा सगरा ऐं ॿियनि जो चवणु आहे त दिसंबर 2020 ईस्वी दौरान टेस्ट वरिती वई, जंहिं बाद इंटरव्यू में पास करे 100 मिडवाइफ औरतुनि जी लिस्ट पिणु जारी थी। गुज़िरियल 1 साल खां ऑफर ऑर्डर न ॾिना विया आहिनि, जंहिं करे दरपदर बणियल आहियूं। उन्हनि मुतालबो कयो त अदालत में पिटीशन लाइ रुजू कयो आहे, मामले जो नोटिस वठी ऑफर ऑर्डर ॾिना वञनि। जी शबीर, वरी महिरबानी तफ़सील आहे। नाज़रीन, ही हुई उन वक़्तनि जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो धरती टीवी न्यूज़।